कंधीअ उभियूं केतिरियूं साड़ साड़ कनी सांगो साह जो के घोरियस क्यों घिड़न साड़ संदो तन गागाए घिड़न जे। उहे माण्हू जिनजा हक़ फॿाए खेनि मसइलनि जे धुॿण में उछलियो वियो हुजे, से इन धुॿण मां निकिरण जे लाइ सदाईं के न के रिथाऊं जोड़ींदा रहंदा आहिनि। मसइलनि जे धुॿण में पियल अहिड़ा माण्हू पंहिंजूं रिथाऊं त जोड़ींदा आहिनि, पर मझाउनि के इन्हनि जोड़ियल रिथाउनि ते अमली विख खणंदा आहिनि, ज़माने जे दरिया खे झागे पार पवंदा आहिनि ऐं पंहिंजी मंज़िल माणींदा आहिनि, पर मझाउनि अक्सरियत रुॻो रिथाऊं जोड़ींदी आहे ऐं मंज़िल ते न पुॼी सघंदी आहे। उहे माण्हू जेके रुॻो सधूं कनि ऐं अमली विख न खणनि, उहे हरगिज़ मंज़िल ते न पहुचंदा ऐं उन्हनि खे घुरिजे त ठलियूं सधूं न कनि, सदड़िया सरे जूं कुह पचारूं कनि। झुका त कलाड़नि कढिया त मोटियो पोइ वञनि। जॾहिं ख़ौफ़ ऐं ख़तरो सिर ते अचे थो त हू पंहिंजे सद तां हथु खणी दस्तबरदार थी भॼी था वञनि। अहिड़नि खे घुरिजे त को ख़्वाब न ॾिसनि, का प्लानिंग न जोड़ीनि। उहे जेके ख़ौफ़ ऐं ख़तरे सां अखियूं अखियुनि में मिलाए निकिरी पवंदा, जबल झागींदा, से ई पार पवंदा। कंधीअ उभियूं केतिरियूं साड़ साड़ ख़्वाब ॾिठा अथनि महबूब सां मिलण जा ऐं ज़माने जो दरियाव जाॻण जे लाइ दरिया जे कंधीअ ते अची बीठियूं आहिनि, पर पोइ कनी सांगो साह जो के घोरियस क्यों घिड़न। हाणे मझनि ॿ टोला आहिनि, हिकिड़ो जंहिंखे पंहिंजे साह जी परवाह आहे, जंहिंखे ख़ौफ़नि ऐं ख़तरनि मां डपु थो थिए, जंहिंखे ईज़ा खां तकलीफ़ खां डपु थो थिए, जेको चैलेंजिस खे क़बूल नथो करे, ऐं ॿियो उहो आहे जेको घोरियस क्यों घिड़न, यानी जेकर रस्ते में हलंदे हलंदे महबूब ॾे वेंदे वेंदे रस्ते में मरी वियसि त घोरियस क़ुर्बान थियसि, सदको थियसि महबूब तां। इहो इरादो रखी ज़माने जे दरिया में कुॾी जेके काहे पवंदियूं, साड़ संदो तन गागाए घिड़न जे, जेके खुलियो खुलायो ज़माने जे ख़ौफ़नि ऐं ख़तरनि खे अखियूं अखियुनि में विझी कुॾी काहे पवंदा, मंज़िल उन्हनि खे मिलंदी, साड़ उन्हे खे मिलंदो, महबूब उन्हे खे मिलंदो, निहार उन्हे खे मिलंदो। उहे पंहिंजे मन जूं मुरादूं माणींदा ऐं पंहिंजनि ख़्वाबनि जी साभिया माणींदा। कंधीअ उभियूं केतिरियूं साड़ साड़ कनी सांगो साह जो के घोरियस क्यों घिड़न साड़ संदो तन गागाए घिड़न जे।